क्लोनिंग साइंस में एक अड़ो प्रोसेस है जैमें बे इंसान की सेम टू सेम कॉपी ठाहे थी सके, मतलब बे इंसान की डुप्लीकेट जी अस फिल्म में या ड्रामेस में ॾिसंदा आहियूं। तो वो प्रोसेस इन तमाम ईज़ी है। फॉर एग्जाम्पल अगर मुझे क्लोन ठाहिणो है तो मुझे जिस्म में को भी एक डायप्लॉइड सेल खणंदा यानी जंहिंमें 46 क्रोमोसोम्स पूरा हुजन, ऐं बाद में उन सेल में साइटोप्लाज्म हटायो वेंदो, यानी सिर्फ न्यूक्लियस असांजी कम जो है, छाकाणि न्यूक्लियस में सॼी डेटा होंदी है। उन खां बाद में फीमेल जो ओवम वठबो ऐं उन ओवम जो न्यूक्लियस कढी ॾिबो। बाक़ी न्यूक्लियस खां अलावा जेको सेल है वो यूज़ में ईंदो। जो मुझे सेल में न्यूक्लियस निकतो हो वो फीमेल ओवम में हणंदासीं, तो उन खां बाद में वो सेल एज अ ज़ाइगोट कम कंदो ऐं ज़ाइगोट खां बाद में असां वो फीमेल यूटेरस में हणी छॾींदासीं। 9 महीने जे प्रोसेस खां पोइ जेको ॿारु ॼमंदो वो ईअं लॻंदो ॼण सेम टू सेम मुंहिंजी कॉपी है। इन कम ते गवर्नमेंट बैन हणी छॾियो है। फ़िलहाल ही सिर्फ़ इंफॉर्मेशन लाइ है। महिरबानी।